सजन तुझी शादी जा मुदर ते बुधा दो ओ करे कोल कूड़ा कया थी कोल ओ विक्रम खोकर तेरोल भले राणा तू ऋण में अला। इन कलाम जो शायर विक्रम खोखर जो असांजे प्यारे भा मेवे जानी जो शागिर्द ये आज के न माण्हू से पंहिंजे महबूब जे नाले चए पे मुंहिंजा महबूब साईं मूं ॿुधो आहे तुंहिंजी शादी जा ॾींहं तय थी विया आहिनि। उसा नरे जॾहिं आशिक़ ॿुधंदो आहे पंहिंजे महबूब जा ॾींहं बदिजी विया आहिनि। आशिक़ जी दिलि ते छा गुज़रंदो आहे उसा न गॾु मूं त ॿुधो मुंहिंजा जानीअड़ा तय थियो तुंहिंजी शादीअ जो मूं त ॿुधो मुंहिंजा जानीअड़ा तय थियो तुंहिंजी शादीअ जो यादूं अचनि तुंहिंजो पिरी दाव कया मां वादीअ जो यादूं अचनि तुंहिंजो पिरी दाव कया उते आदीअ जो मूं त ॿुधो मुंहिंजा जानीअड़ा तय थियो तुंहिंजी शादीअ जो मूं त ॿुधो मुंहिंजा जानीअड़ा तय थियो तुंहिंजी शादीअ जो। तुम्हारा नाम क्या है? जज संगार मलिक। नंबर बोल तो क्या? 63 5 5 53 53 62 62 68। ओए मजा आ गया। खाधा पीता घर सजामू वेज वगावे शेर सजामू। संगार नाम तो सुना होगा। खाधा पीता घर सजामू वेज वगावे शेर सजामू। करन दिया तोले रोला तोले सलवार बर्बादी जो करन दिया तोले रोला तोले सलवार बर्बादी जो यादूं अचनि तुंहिंजो पिरी दाव कया उते आदीअ जो दाव कया उते आदीअ जो रे मूं त ॿुधो मुंहिंजा जानीअड़ा तय थियो तुंहिंजी शादीअ जो मूं ॿुधो मुंहिंजा जानीअड़ा वो तय थियो तुंहिंजी शादी। जानू आई लव यू। डीजे जज संगार मलिक। हमारा तो नाम ही काफी है। 63 5 53 62 2 68। ये है आपका मोबाइल नंबर। कहाँ गाँव है आपका? गाम मुदवायल। पूर्व कचारियूं चांदनी रातूं हड़न पयूं इन हामे काजूं हड़न पयूं इन हामे काजूं। कचारियूं चांदनी रातूं हड़न पयूं हामे काजूं हड़न पयूं इन हामे काजूं। मुकदर में आई लिखो शायद दिल बागीअ जो मुकदर में आई लिखो शायद दिल बागीअ जो यादूं अचनि तुंहिंजो पिरी दाव कया उते आदीअ जो दाव कया उते आदीअ जो मूं त ॿुधो मुंहिंजा जानीअड़ा तय थियो तुंहिंजी शादीअ जो मूं त ॿुधो मुंहिंजा जानीअड़ा वो तय थियो तुंहिंजी शादीअ। ओए छोरी परदेशी का नंबर लगाना जी 63 5 53 62 2 68। मजा आ गया। कहाँ गाँव है आपका? गाम मुदवायल। थोड़ा मुस्कुरा दो यार। थैंक यू। कसम कूड़ा कौल कया तो खोकर ते वञ साथ सजो खोकर ते वञ साथ सजो। जानू आई लव यू। कसम कूड़ा कौल कया तो खोकर ते वञ साथ सजो खोकर ते वञ साथ सजो। विक्रम चए तो रोल सजो कदर नाहे उदासीअ जो विक्रम चए तो रोल सजो कदर नाहे उदासीअ जो यादूं